पीपल्स पार्टी मुस्लिम लीग नून विच में पावर शेयरिंग ते अहम अग भराई मुआहदे जे बाक़ी नुक़्तनि ते मरहलेवार अमल करण ते इतफाक़। पंजाब में बीपीए जे मेंबरनि खे मुस्लिम लीग नून मेंबरनि जे बराबर फंड ॾियण जो फ़ैसिलो। हसन मुश्ताक़ जो चवणु आहे त पीपी तरफ़ां इक़्तिदार में हिसो वठण जो तासिर दुरुस्त नाहे। मसइलनि जे हल लाइ हिकु सब कमेटी क़ाइमु कई वई आहे। पाकिस्तान तरफा शंघाई सहकारी तंजीम के इजलास में शिरकत लाइ भारतीय वज़ीर-ए-आज़म नरेंद्र मोदी के दावत। परदेही वज़ारत जी अख्तियारनि तरफा नरेंद्र मोदी के शिरकत की दावत की तस्दीक। परदेही ऑफिस जी तर्जुमान मुमताज ज़हरा बलोच चवणु आहे त शंघाई सहकारी तंजीम जो इजलास 15 खां 16 अक्टूबर ताईं थींदो। समूरनि मेंबर मुल्कनि खे इजलास में शिरकत की दावत ॾिनी वई आहे। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जो चवणु आहे त इस्टेब्लिशमेंट जे चवण ते न पर नाकामी जे ख़ौफ़ सबब पीटीआई जलसो मुलतवी कयो। पीटीआई में इख़्तिलाफ़ ऐं विरासत वाज़िह नज़र अची रही आहे। 9 मई विगोड़नि में मुलविस माण्हुनि जूं शिकिलियूं वाज़िह थी चुकियूं आहिनि। मुल्की वहदत खे ख़तरो हूंदो त हर क़ीमत ते हिफ़ाज़त कई वेंदी। मुल्क मां करप्शन जे ख़ात्मे जी सख़्त ज़रूरत आहे। कराची में रैली ते हथियारबंदनि जी फायरिंग, 2 ॼणा मारिजी विया, 8 माण्हू ज़ख़्मी। गोलीमार जे इलाइक़े में रैलीअ ते फायरिंग खां पोइ छिगतान मछरियल माण्हुनि जी गाॾियुनि खे वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार वाक़े जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। सिंध सरकार सखर बैराज जे दरवाज़नि जी मरमत ऐं तब्दीली लाइ 502 मिलियन रुपयनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि आपाशी खाते जो आला सतही इजलास। आपाशी बारे सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरे ॿियनि जी शिरकत। बोर्ड जी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ हंगामी उपाउ जल्द मुकमल करण जी हिदायत। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त माहौलियाती तब्दीलीअ खे नज़र में रखंदे हर मुमकिन क़दम खयां वञनि त जीअं नाकारी असरनि खां बची सघिजे। सूबाई वज़ीर सरदार शाह सिंध में बंद पियल स्कूल खोलण लाइ उस्तादनि ऐं मास्तरियाणियुनि जी बदिलियुनि तोड़े मुक़रर में बेज़ाब्तगियुनि जी जांच जो हुकुम ॾेई छॾियो। उस्तादनि खे रिश्वत न ॾियण एवज़ 50 किलोमीटर परे बदिली करण जो इंकिशाफ। सरदार शाह कावड़ में चवणु आहे त नाहिल ज़िले ऐं तालके तालीमी अमलदारनि जी बदतरीन कारकर्दगी ते शर्म अची रहियो आहे। सरकारी उस्ताद 50,000 खां मथे पघार खणनि था। खानगी उस्ताद 8 खां 10,000 में पढ़ाइनि था, पर कारकर्दगी में वॾो फ़र्क़ु आहे। पीपीएमएन मखदूम जमीलुज़्ज़मान जो चवणु आहे त पीपी 3 सूबनि मां ख़त्म थी चुकी आहे। पार्टीअ जो वज़ीर-ए-आज़म कीअं थींदो, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे ख़त लिखी सीनियर क़यादत जो इजलास तलब करण जो मुतालबो कयो आहे। पीपी पंजाब मां शुरू थी हाणे उतां ई ख़त्म थी चुकी आहे। पंजाब में सरवरी जमात जा माण्हू भी पीपीए मां बेज़ार थी विया आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी खे पंजाब में शिकस्त मिली पर कंहिं भी उहिदेदार इस्तीफ़ा न ॾिने। सिंध में बदमनी ख़िलाफ़ चूंडियल नुमाइंदा आवाज़ छो न उथारे रहिया आहिनि। कमांडर फवाद शंकर खे पलांद लाइ हिज़्बुल्लाह जा इसराइल ते 300 खां वधीक रॉकेटनि ऐं ड्रोन जे ज़रिए हमला। इसराइली हुकूमत 2 ॾींहनि लाइ हंगामी हालतूं लागू करे छॾियूं। शहरनि खे घरनि में रहण जी हिदायत। आलमी उॾामूं मुअत्तल। पंजाब जे कचे वारे इलाइक़े मां अगवा कयल पुलिस एहलकार अहमद नवाज़ बाज़ियाब। पुलिस एहलकार खे धाड़ेलनि सां डील एवज़ बाज़ियाब करण जा इतला। धाड़ेलनि एहलकार जी बाज़ियाबी एवज़ धाड़ेल तनवीर ईंदड़ जे भाउ जवार ईंदड़ खे आज़ाद करे छॾियो। डीपीओ रहीमयार ख़ान जो चवणु आहे त पंजाब पुलिस तरफ़ां कचे में धाड़ेलनि जो घेराव बरक़रार रखियो आहे। कचे जे इलाइक़े खे ॾोहारनि खां पाक कयो वेंदो। सखर जी फैक्ट्री में कम कंदड़ 3 पोहरियत औरताणी आवाज़ ते हिरखिजी। कश्मोर जे कचे मां अगवा। एसएसपी तरफ़ां नादिर जमाली, राशिद मलिक ऐं वहीद मलिक जे अगवा जी तस्दीक। धाड़ेलनि मुग़विन जी वीडियो भी जारी करे छॾी। कराची जे इलाइक़े सदर में निंगरी तशद्दुद ऐं ज़्यादती खां पोइ बेदर्दीअ सां क़त्ल। वॾे वज़ीर मुराद अली शाह गवर्नर कामरान टिसोरी नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। पीर ॻोठ सां सोलंगी जागीरानी तकरार तां ज़ख़्मी थियल नौजवान फोत अब्दुल कदीर जागीरानी कराची जे अस्पताल में दमधणी हवाले कयो। धुरिन में छिगता।
बांग्लादेश तारीख़ में पहिरों भेरो पाकिस्तान के टेस्ट मैच में शिकस्त ॾेई छॾी। ॿी इनिंग्स में क़ौमी क्रिकेट टीम रुगो 146 रन्सुनि ते ढेर। मोहम्मद रिज़वान डी 50 भी टीम खे शिकस्त खां बचाए न सघे। अब्दुल्ला शफीक, बाबर आज़म, शान मसूद ऐं सलमान अली आगा नाकाम।